सिंध हुकूमत कोरोना पाबंदियों वधीक सख्त करण जो फ़ैसिलो करे छॾियो। रात 8 वॻे खां पोइ माण्हुनि जे ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लागू कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 2 हफ़्तनि जी पाबंदी ते अमल थियो त वॾो फ़ाइदो थींदो। पाण बि दौरा कंदुसि। एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, जंहिं में सूबाई वज़ीरनि ऐं चीफ सेक्रेटरी समेत लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान कोरोना वायरस जा केस वधण सबबि पाबंदियूं सख़्त करण जो फ़ैसिलो कयो वियो। सुभाणे खां राति 8 वॻे खां पोइ माण्हुनि जे ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लागू कई वई। वॾे वज़ीर आईजी सिंध खे गाॾियुनि में घुमंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई। इजलास में चयो वियो त जेकॾहिं कंहिंखे अस्पताल या कंहिं ज़रूरी कम सां वञणो आहे त खेसि इजाज़त ॾिनी वञे। इजलास दौरान पार्क्स जूं लाइटूं मग़रिब खां पोइ बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त जेकॾहिं अवाम सहकार कयो त 2 हफ़्तनि बाद केस घटि थी वेंदा ऐं बहाली तरफ़ वञी सघूं था। मुराद अली शाह चयो त पूरे मुल्क में जेतिरा बि केस आहिनि उन्हनि जो 50% सिंध में आहिनि। एसओपीज़ ते अमल न थियण जूं शिकायतूं मिली रहियूं आहिनि। पाण बि इलाइक़नि जा दौरा कंदुसि। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।